हैदराबाद जे सिविल सोसाइटी पारां भानसिदाबाद में क़त्ल कयल नूरैन महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। प्रेस क्लब अॻियां मीर आलिम बोज़दार, अली हैदर शाह, फयाज़ जमाली, ज़ुल्फ़कार काठियो, माजिद सोलंकी ऐं वलीद मेमण जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ अॻवाणनि जो चवणु हो त नूरैन महर खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो, पर अफ़सोस जो हिन वक़्त ताईं असुल जवाबदारनि खे गिरफ़्तार न पियो कयो वञे, जंहिंजी हू मज़म्मत कनि था। हुननि चयो त गिरफ़्तार कयल संदसि भाउ मोहसिन महर के बिना जवाज़ क़त्ल केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। मामले जी शफ़ाफ़ जांच कराए इंसाफ़ कयो वञे। मुज़ाहिरो कंदड़नि वधीक एसएस न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे एहतिजाज जो मक़सदु इहो ई आहे जेको भानसिदाबाद में नवनी खनि पहिरियां जेका नूरीन महर जी क़त्ल थी आहे उनजो क़त्ल पुलिस लाइ अञा ताईं गुज़ारत बणियल आहे। पुलिस जेका मंसूर सुमरे जे चुर्च ते संदन जे भाउ खे गिरफ़्तार कयो आहे उनजे मथां एफआईआर करे ऐं उनजे चाचे जे मथां बि एफआईआर कई वई आहे ऐं उन्हनि जे वाल साहब जे मथां बि एफआईआर दर्ज कई वई आहे। जेका जाइ वारदात ते मौजूदु बि न हुयो, जेको फैसलाबाद हुयो। असांजो मुतालबो IG सिंध का चीफ मिनिस्टर सैयद मुराद अली शाह साहब का इहो ई मुतालबो आहे त साईं ही तव्हांजे तक जा आहिनि, हिननि महर बिरादरी सां हिकु ज़ुल्म ॾाढ जिबुर थियल आहे, उनजो अवां नोटिस वठी महर बिरादरीअ खे रिलीफ ॾिनो वञे। भानसिदाबाद जे ॻोठ लॻ ॻोठ गुलशहर महर में हफ़्तो अॻु वाक़ियो पेश आयो, जंहिंमें नूरीन महर जो क़त्ल थियो। उन में क़त्ल में हुन जे भाउ खे अरेस्ट कयो वियो। अरेस्ट करण खां पोइ हुनखे 4 ॾींहं गुम कयो वियो। उन ते इहो वहशियाणो तशदुद कयो वियो त तूं ॿुधाए चव त पंहिंजे भेण जो कातिल आहीं। असां आला इदारनि खां IG सिंध खां DIG खां इहा अपील था कयूं त हिन जदीद दौर में हज़ारे अहिड़ियूं आहिनि जुडिशनल इंक्वायरी करण जा तरीक़ा आहिनि त हिकु सही नमूने जुडिशनल इंक्वायरी कई वञे ऐं जेको असली कातिल आहे उनखे गिरफ़्तार कयो वञे ऐं मोहसिन महर ते तशदुद करणु बंदि कयो वञे।